बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम कल्याण कालम सां गॾु तव्हांजो मेज़बान अल्लाह बख्श कुंभर हाज़िर ख़िदमत आहे। नाज़रीन मोहतरम, अॼु सोग वारी कैफ़ियत आहे। हिकु अहिड़ो हादसो, हिकु अहिड़ो अभागो वाक़ियो जंहिं सॼी सिंध खे सोगवार करे छॾियो आहे। सिंध त गुज़िरियल 2 महीननि खां सोग में वरितल आहे, जॾहिं बरसाति जे उन पाणीअ सां लाश लुड़ी रहिया हुया। उन में कुझु माण्हुनि पंहिंजी जान बचाए महफ़ूज़ हंधनि ते पहुता ऐं उन खां पोइ बदकिस्मती इहा थी त उन ॿोर मुतासिरीन माण्हू जॾहिं कराची शहर में कुझु ॾींहं महफ़ूज़ हंध ते रहिया ऐं पोइ पंहिंजे अबाणनि कखणनि ॾांहुं मोटिया। बरसाति जे पाणी खां त हू बची विया ऐं इंतिज़ामी नाअहली जे करे जेका बाहि भड़की उन में पंहिंजी ज़िंदगियूं बचाए न सघिया। कराची खां केन शाह जी तरफ़ वेंदड़ मुसाफ़िर कोच जंहिंजे एसी एयर कंडीशन में बाहि लॻी, जंहिं सबबु बस में सवार 18 इंसान सड़ी मरी विया। वाक़िया थींदा आहिनि, दुनिया में हादसा थींदा आहिनि, पर उन्हनि जा कुझु सबबु हूंदा आहिनि ऐं हीउ जेको वाक़ियो थियो आहे इन जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई सबबु आहे, इंतिज़ामी नाअहली। असांजो जेको सूबे सिंध अंदरि ट्रांसपोर्ट जो खातो मौजूदु आहे, जंहिंजी कहिड़ी ॻाल्हि कजे, केतिरियूं नाअहलियूं ऐं नाकारा कारकर्दगियूं मौजूदु आहिनि। सिंध में हर आए ॾींहं ते केतिरा ई अहिड़ा कलूर थियनि था, कीस थियनि था, रोडनि ते हादसा थियनि था, माण्हू पंहिंजनि प्यारनि जूं ज़िंदगियूं खसिजंदे ॾिसनि था। हीउ जेको हादसो थियो आहे इहो हिकिड़ो इतफ़ाक़ी हादसो ज़रूरु हुयो, पर उन खां पोइ उन में जेका नाअहली आहे ऐं जॾहिं पेरा खणजनि था त उन में केर न केरु ज़िम्मेवार ज़रूरु नज़र अचे थो। उन में सभ खां पहिरीं जेको नज़र ईंदड़ आहे उहो असांजो ट्रांसपोर्ट जो खातो आहे, जंहिंजी इहा ज़िम्मेदारी आहे त जेको रोडनि ऐं रस्तनि ते गाॾियूं हलनि उन्हनि गाॾियुनि जी फिटनेस उहे कनि। जेसीं ताईं गाॾियुनि जी फिटनेस सही नमूने सां न हूंदी तेसीं ताईं इन क़िस्म जा हादसा उहे ज़रूरु थींदा। ट्रांसपोर्ट जो खातो जेको माफ़ियाउनि जे वर चढ़ी चुको आहे, उन माफ़ियाउनि जो सिर्फ़ु हाणे हिकिड़ो ई कमु बचियो आहे त कीअं पैसा कमाइजनि ऐं हर माण्हू जॾहिं रोडनि ऐं रस्तनि ते सफ़र करण लाइ मौजूदु हूंदो आहे त उन्हनि जी लाइफ थ्रेड में हूंदी आहे। उन्हनि खे हर घड़ी मौत जे मुंहं में उहे माण्हू समूरा हूंदा आहिनि। केन शाह ॾांहुं वापसी ॾांहुं वेंदड़ बदनसीब ही उहे मुसाफ़िर जेके जॾहिं नूरी आबाद पहुता त हुननि जी उन कोच खे बाहि लॻी ऐं बाहि लॻण सां कोच में सफ़र कंदड़ 56 मुसाफ़िरनि मां 18 मुसाफ़िर पंहिंजी ज़िंदगी जी जंग हाराए चुका ऐं उन में केतिरा ई ज़ख़्मी बि थी चुका। हिरासमेंट जी सूरत हाल पैदा थी हुई। मासूम ॿार, औरतूं, बुज़ुर्ग उहे जल्दीअ में उन बस मां निकिरी न सघिया ऐं बाहि उन्हनि खे विकोड़े छॾियो ऐं हू सड़ी ख़तमु थी विया अहिड़ी सूरत में जो उन्हनि जी का सुञाणप बि न थी सघी। गुज़िरियल केतिरे वक़्त खां सिंध अंदरि ट्रांसपोर्ट खाते जी नाअहली ते प्रोग्राम कया विया आहिनि, स्टोरियूं छपियूं आहिनि, ख़बरूं छपियूं आहिनि, पर मुकमल तौर ते ट्रांसपोर्ट खातो हर आए ॾींहं ते नए अंदाज़ में नवां बस अॾा, मुसाफ़िर जेके गाॾियूं आहिनि उन्हनि जा अॾा क़ाइमु करे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई मक़सदु त वधि में वधि पैसो कमाइजे। उन जो सॼो इन तरह सां कारकर्दगी जेका उहा साम्हूं आई आहे। नेशनल हाईवे अथॉरिटी जे तरफ़ां जेको M9 मोटरवे आहे उन ते बि के अहिड़ियूं बहितर सहूलियतूं न हुजण जे करे फौरी तौर ते उन बाहि खे विसाए सघिजे, रेस्क्यू माण्हुनि खे करे सघिजे, माण्हुनि खे तिबी सहूलियतूं ॾेई सघजनि, उहा शइ नज़र न आई। इन क़िस्म जूं केतिरियूं कोताहियूं आहिनि ऐं जॾहिं नेशनल हाईवे जे असां रोडनि ते सफ़र कयूं था त महांगो तरीन असां टैक्स ॾियूं था। टूल प्लाज़ाउनि ते जॾहिं असां टैक्स ॾियूं था त उन टैक्स ॾियण जो मयार, उहा क्वालिटी उन जे मुक़ाबले में उन जे टैक्स ॾियण जी सूरत में असांखे जेके सहूलियतूं मिलणु खपनि उहो उन क़िस्म जो मयार न हूंदो आहे। कल्ह जॾहिं हीउ हादसो पेश आयो, छा फौरी तौर ते उते बाहि विसाइण जा उहे इंतिज़ामात थियल हुया? उन्हनि खे तिबी सहूलियतूं ॾियण जे हवाले सां फौरी तौर ते छा उहे सहूलियतूं मुयसर हुयूं? छा उतां जेका मोटरवे पुलिस आहे उहा फौरी तौर ते उन हंध ते पहुती? इहे समूरा उहे सवाल आहिनि जेके ज़रूरु उभरनि था ऐं ज़िम्मेदारनि जो ताक़ुब करणु घुरिजे त उहे ज़िम्मेदार केरु आहिनि। हिकिड़ो त सिंध जो ट्रांसपोर्ट खातो मुकमल तौर ते इन हवाले सां ॾोही नज़र अची रहियो आहे, छाकाणि त इहा जॾहिं बस हिन रोडनि रस्तनि ते गुज़रे थी उनजी फिटनेस जो सर्टिफिकेट ट्रांसपोर्ट खातो जारी करे थो ऐं उनखां अलावा उहे जेको ड्राइवर आहिनि उन्हनि जो जेको लाइसेंस आहे ऐं उन जेका ज़हनी सलाहियत आहे
उन हवाले सां उनजा छा उहे तिबी मुआइना थियनि था। इन्हनि सभिनी सवालनि जो जवाबु ज़रूरु घुरिजे थो। हीअ का कुदरती आफ़त नाहे, पर हीअ इंतिज़ामी नाहेली ज़रूरु आहे, जंहिंजे करे माण्हू पंहिंजे ज़िंदगीअ तां उन्हनि खां महरूम थी वञनि था ऐं हिकिड़ो ईज़ाईंदड़ दर्दनाक उहो मौत अचे थो। सुधरियल दुनिया में उते इंसानी ज़िंदगियूं महफ़ूज़ करण लाइ, इंसानी ज़िंदगियूं बचाइण लाइ, हादसनि खां पोइ जेका सूरत हाल पैदा थिए थी उन्हनि लाइ शऊरी तौर ते उहे समूरा इंतज़ामात थियल हुजनि था। पर हिते असां वटि अमेरिका, बर्तानिया, ऑस्ट्रेलिया, कैनेडा, यूरोप समेत समूरा जेके सुधरियल मुल्क आहिनि उन्हनि जे स्टैंडर्ड जो टैक्स असां खां वसूल कयो वञे थो। उनजो असां टैक्स पेयर आहियूं, पर जॾहिं उन टैक्स जो सही इस्तेमालु नथो थिए तॾहिं इहे सवाल उभरनि था त हादसे थियण खां पोइ उते माण्हुनि खे कहिड़े क़िस्म जूं बहितर सहूलियतूं मिलियूं ऐं उहे सहूलियतूं जॾहिं नथियूं मिलनि तॾहिं वधीक मौत थियनि था। ऐं कल्ह वारी जेका सूरत हाल थी नूरियाबाद में जेका एयर कंडीशन कोच उनखे बाहि लॻी, जेका इतफ़ाक़ी हुई, हादसाती हुई या एतिरो तकिड़ो बाहि जो फैलजण, इन क़िस्म जी हिकिड़ी अणधुरी जांच थियणु खपे ऐं उन जांच में इहे मुकमल सवालनि जा जवाब ॻोल्हणु खपनि त आख़िरकार इन्हनि सभिनी शयुनि जो ॾोहारी केरु आहे। माण्हू एतमाद कनि था, उन एतमाद जे तहत ई हू सफ़र कनि था, उन ड्राइवर ते, उन कोच जी फिटनेस ते, उन मुसाफ़िर गाॾी जी फिटनेस ते ऐं उन जेका शाहराह आहे, जेका रोड आहे, जेको रस्तो आहे, उन ते जेका इंतिज़ामिया मुक़ररु थियल आहे, उन्हनि जे तरफ़ां उते जेके सहूलियतूं आहिनि उन्हनि सभिनी शयुनि ते रियासत जो शहरी एतमाद कंदे सफ़र करे थो। छा उन एतमाद खे ठेस पहुचाए वियो? छा उन एतमाद ते उहे समूरा माण्हू, उहे ऑफिसर, उहे धुरियूं, उहे इदारा, उहे पूरा लथा? उहे उन्हनि मुकमल सहूलियतनि सां गॾु उन्हनि मुसाफ़िरनि खे सफ़र करण लाइ हू सहूलियतूं ॾियण में कामयाबु आहिनि? इहे सभु उहे ॻाल्हियूं आहिनि जेके तहक़ीक़ थियणु खपनि, जांच थियणु खपे, उन में कंहिं बि क़िस्म जी का रिआयत न थियणु खपे। इहो सुभाणे हादसो कंहिं बि माण्हू सां थी सघे थो। को बि आम माण्हू हिन रियासत जो शहरी जॾहिं उहो सफ़र करे थो इन्हनि मुसाफ़िर गाॾियुनि में, पंहिंजनि गाॾियुनि में या उन रोडनि रस्तनि ते हलंदे, त उहे महफ़ूज़ आहिनि ऐं जेकर हादसो थिए थो उन हादसे थियण जी सूरत खां पोइ माण्हुनि खे उहे सहूलियतूं मिलनि थियूं जेके मिलणु घुरिजनि। ऐं जेसीं ताईं असां उहा मुकमल तौर ते अणधूरी जांच करे ऐं उन्हनि ज़िमेदारनि खे इंसाफ़ जे कटहड़े में न बीहारींदासीं तेसीं ताईं अहिड़ा हादसा मामूल जो शेड्यूल में शामिल हूंदा ऐं माण्हू ईअं मौत जे मुंहं में वेंदा ऐं हुक्मरान जे तरफ़ां, इंतिज़ामिया जे तरफ़ां अफ़सोस ऐं ताज़ियत जे बयान खां सवाइ कुझु न थी सघंदो। इन ई सां गॾु असांजे अॼोके हिन प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो। असां चाहींदासीं इजाज़त, वरी मिलंदासीं कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ूअ सां गॾु। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। पाकिस्तान ज़िंदाबाद।